शहर की फरसत दरगाह आलिया लवारी शरीफ के 8 से ज्यादा नशे जो 29 सालियानो उर्स मल्हायो वियो। साजिद कादरी जी रिपोर्ट मूजिब डोकरीअ में दरगाह आलिया लवारी शरीफ के 8 से ज्यादा नशी हजरत पीर हाजी फैज़ मोहम्मद कुरैशी नक्शबंदी कुद्स सुरहा जन जो 29 सालियानो उर्स मुबारक दरगाह आलिया लवारी शरीफ के नहायत अकीदत एहतराम से मल्हायो वियो। उर्स मुबारक के मुख्य तकरीब मौजूदा सिजादा नशी हजरत किबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी दरवा दरगाह आलिया लवारी शरीफ ते थी गुजरी, जैमें वॾे अंग में जमात लवारी शरीफ के मरीदन ऐं अक़ीदतमंदनि शिरकत कई। तकरीब जो आगाज़ ज़ोहर की नमाज से कयो वियो, जंहिं बाद कुरान ख़्वानी तस्बीह ऐं हमदो सना बाद दुआ घुरी वई, जंहिंमें पाक फ़ौज मुल्क ऐं क़ौम की सलामती ऐं तरक्कीअ लाइ ख़ुसूसी तौर ते दुआऊं घुरियूं वियूं। उर्स मुबारक के मौके ते आयल मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि लाइ लंगर जो इंतज़ाम पिणु कयो वियो। उर्स शरीफ जा इंतज़ामात संभालण में निशात तंज़ीम जमात लवारी शरीफ, नाजिया शागिर्द तंज़ीम निशात जमात लवारी शरीफ ऐं निशात गर्ल्स विंग जमात लवारी शरीफ के उहदेदारनि ऐं कारकुननि बख़ूबी ख़िदमतूं सरंजाम ॾिनियूं। ॿिए तरफ़ दरगाह शरीफ हज़रत काज़ी अहमद रहमतुल्लाह अलैह ऐं इस्लाम कल्ब कराची में पिणु उर्स शरीफ निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। जॾहिं त हैदराबाद, सांगड़, लाड़काणो, नौशरफ रोज़, डोकरी, कोट कपोलो, शहर मोहम्मद जुनेजो, ग़ुलाम हुसैन भट्ट, दादू, गंदा खाना, बलोचिस्तान समेत मुल्क की कुंड कुड़छ में पिणु उर्स मुबारक जूं तक़रीबूं थी गुज़रियूं।